दुश्मनी वारो पुरानी संगत सां न घुमे। सुना, दुश्मनी वारो पुरानी संगत सां गॾु न घुमे। जे घुमंदो त पुरानी संगत जे चेहरनि ते चेहरा चढ़ियल अथव, उहे ई तव्हांखे अगली जाइ ते टेम वठी उते पहुचाईंदा। तुंहिंजी दुश्मनी त न आहे, अलाह कंदो न हूंदी दुश्मनी, पर जंहिंजी दुश्मनी आहे मां उन्हनि खे पैगाम थो ॾियां। हा, उन्हनि खे पैगाम थो ॾियां। दुश्मनी कख जी बि भली न आहे, जीअं आहे सो पंहिंजी सेफ्टी पाण कर। कुझु वक़्तु तूं सुना ॾिठो हूंदो, मोटरसाइकिल ते हिकिड़ो वञे पोइ बंदूक हथ में मास्तर हुयो, हा, पोइ नंढो पुटु वेठो हुयो, बल्कि मां इहो सोशल मीडिया ते ॾिठो। वरी उनजी ख़बर मां ॿिए ॾींहं ते ॾिठुमि त माना मारे विया उनखे, मास्तर खे। हाणे इहो मारायो कंहिं? मीडिया। हाणे उनजो हक़ न हुयो जो उनखे मोटरसाइकिल वारे खे बीहारे ऐं पुछे त बंदूक तूं छो खई आहे? हा, उनखे मारायो कंहिं? इहे मीडिया मारायो, सोशल मीडिया मारायो, सोशल वर्कर मारायो। माना सोशल वर्कर खे पंहिंजी लाइक कमाइणी हुई, उनखे पंहिंजे पाण खे वणाइणो हुयो। उन वीडियो ठाहे एड ते ओॾे फेसबुक ते रखी छॾियो, सोशल ते रखी छॾियो। ठीकु आहे, छाजे करे रखी? छाजे करे रखी? त उनजे पोयों दुश्मननि खे ख़बर पवे त हीउ मन अञा बहादुर आहे। मारायो कंहिं? सोशल वर्कर। अगरि उहो इंटरव्यू न वठे था त उनजी हयात। दुश्मनी त पुराणी हुई, को नई कोन हुई। हा, दुश्मनी पुराणी हुई, नई कोन हुई। मरियो तॾहिं जॾहिं हुन इंटरव्यू वरितो, हुन इंटरव्यू जो बयानु माना हिकिड़े हिसाब सां, कहिड़े हिसाब सां बि ॾिनो, बहरहाल उनखे पोयों अची मारी आहे। अगरि उहो मोटरसाइकिल वारो इंटरव्यू न ॾे हा, थोरो पाण खे लिकाए हा, छो त दुश्मन जे आॾो भरम न कबो आहे। दुश्मन जे आॾो भरम कंदे मारिजी वेंदे। तूं न मारजंदे, तुंहिंजे घर जो उहो इंसानु मारिजी वेंदो जेको तव्हांजे घर खे हलाईंदो आहे। इहे दुश्मन खे फूकूं ॾियणियूं हूंदियूं। हा, कोशिशि कयो जेको दुश्मनी वारो आहे पुरानी संगत खां परे रहे। पुरानी संगत खां परे रहंदो, अल्हम्दुलिल्लाह सेफ्टी आहे। जीअं न त बसि सुभाणे तुंहिंजी मायूं घर खां ॿाहिरि निकिरी रड़ियूं कदियूं, मायूं कदियूं न, अलाह जी ज़ात जो कसम, ग़लति ॻाल्हि कोन थो कयां। एतिरे क़दुरु जो रवा बि उन्हनि खे मथे ते न हूंदा, घिटियुनि में भॼंदियूं। ऐं मुंहिंजे बचे खे मारियो अथनि, मुंहिंजे बचे खे मारियो अथनि। छो? हा, छो? इहे केरु मारण वारा केरु हूंदा आहिनि? इहे जेके गॾु खाइण पीअण वारा हूंदा। हा, शाहनवाज़ भुट्टे खे कंहिं मारायो? बल्कि हुनखे ज़हर ॾिनो वियो। कहिड़ा मां तव्हांखे किसा ॿुधायां? मां ज़ाहिर करे ॿुधाईंदोमांव त बि तव्हां दुश्मन आहे, पर हक़ सच मां ॻाल्हाईंदो रहंदुमि। मुंहिंजो मौत जिते लिखियलु हूंदो, इनशा अल्लाह रब ई ॾींदो आहे मौत खे। हे कुते जा पुट गोलियुनि जे ज़रिए मूंखे मौत कोन ॾींदा। रब जेकॾहिं मूंखे चाहींदो त हिन जो सुभाणे हिन जाइ ते मौत आहे, मूंखे मिलंदो, पोइ कहिड़े बि बहाने सां मिले, पोइ छो न छुरी सां ज़िबा कनि जा परस्ट इहे सिधा हलनि। हा, ॻाल्हि ॿुधो, दुश्मनी कख जी बि भली न आहे। जेकॾहिं आहे सो पंहिंजी सेफ्टी कर, फ़ाइदे में वेंदे। घर में घर जे भातिन खे बि न ॿुधाए त मां काॾे थो निकिरां, मां काॾे थो वञा। हा, अहिड़े क़दुरु निकर हिकु तोखे ई ख़बर हुजे, तुंहिंजे रूह खे ख़बर हुजे। हा, जेकॾहिं कंहिंखे ॿुधाए बि निकिरंदे न, छो त अॻिला इहे पंहिंजा अज़ीज़ रिश्तेदार बि, दोस्त बि, तुंहिंजे भाउ खे बि फ़ोन नहीं पुछंदा त ॾे हाल वाल, काॾे वियो? पोइ तकड़ ॿुधाए, अरे यार अदा हेॾे निकिरी वियो, जा भाउ हेॾे निकिरी वियो, हो हेॾे निकिरी वियो। इहे तव्हांखे हिकिड़ो माना ख़बर न पवंदी त दुश्मन उते अची तव्हांखे हालात इन्ना इलैहि राजिऊं। या त कुते जे मौत मरी वेंदे, हा, या त शहादत जे मौत मरींदे। कुते जो मौत कीअं? मारियो अथई त मरंदई, मारियो अथई अॻिलनि जो त तूं मरंदे। खून का बदिला खून से होगा, इहो कुते जो मौत आहे। शहादत जो मौत कहिड़ो आहे? मारियो हिकिड़े हुजे, मारियो तव्हां ॿिए खे, अॻिलो शहीद, उन मारियो ई न आहे, उहो शहीद आहे। हा, उनजी शहादत जो मौत आहे। कुते जो मौत कीअं? तूं अॻिले जो खून कयो आहे, खून का बदिला खून। यादि रखो इंसान, सोचे सम्झे क़दम खणो, कंहिंजी मारियुनि जा लाल लयो।